दोस्तों अस्सलाम वालेकुम। अकमो जू जीएस उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। नंढे सवाल जे खणी आई तव्हां सां वरी मुखातिब थिया आहियूं। सवाल ई आहे, असां इंसान जेके आहियूं, माण्हू आहियूं जेके, असांजी हर कंहिंजी पंहिंजी अलॻि हिकिड़ी सुञाणप हूंदी आहे। मिसाल नालो हूंदो आहे न, मुंहिंजो नालो अरडो उतरादी आहे, तव्हांजो वीडियो ॾिसंदड़नि जो कंहिंजी पंहिंजो नालो हूंदो, पंहिंजी ज़ात हूंदी। हिकिड़ो सवाल आउं तव्हां सभिनि खां रखां थो, इहो जेको नालो आहे असांजो, इहो असांजो नालो असांजे कहिड़े उज़वे या कहिड़ी शइ जो आहे? मिसाल तौरु जेकॾहिं इहो नालो मुंहिंजे हिन सॼे मजमूए जो आहे, जंहिंखे हथ आहिनि, ॿाहूं आहिनि, पेर आहिनि, त पोइ इन जा ॿिया नाला घणा आहिनि? माण्हू, इंसान। जेकॾहिं इहो नालो मुंहिंजे अखियुनि जो आहे त ऑलरेडी हुनजो नालो अखियूं आहे। जेकॾहिं इहो नालो मुंहिंजी ज़ुबान जो त अवल हुनजो ज़ुबान नालो आहे। दिलि, दिमाग़ या जेतिरा बि मुंहिंजे वारनि खां वठी हिन शयूं मौजूदु आहिनि असांजे जिस्म में, उन्हनि सभिनि जा अलॻि नाला आहिनि। जो अरडो उतरादी आहे, इहो नालो शइ कहिड़ी जो आहे? इहो जेको तव्हांजो ज़ाहिद, आफ़ताब, बख़्शल, यूनिस या हज़ार नाला, इहो जेको नालो आहे, इहो शइ कहिड़ी जो आहे? हिन चहिरे जो आहे? चहिरा त आहिनि, सभिनी वटि हूंदा आहिनि, हुनजो अलॻि चहिरो नालो आहे। माना अहिड़ी का शइ आहे सही ज़रूरु जंहिंजो इहो नालो आहे। भला जेकॾहिं नालो आहे हिननि शयुनि जो, हथ पेर ॿाहूं, हिन सॼे ढांचे जो, त पोइ माण्हू जॾहिं मरी वेंदो आहे, उनजो नालो मटिजी वेंदो आहे। हिकु जेकॾहिं ॿारु पैदा थींदो आहे माउ जे पेटां, उनजो असां नालो छा हूंदो आहे? जेकॾहिं ॿारु माउ जे पेटां मौल ज़ाहिर पैदा थो थिए त उनजो नालो न हूंदो आहे। ॿारु पैदा थियो, उनजी सुञाणप न हूंदी आहे। पर ज़िंदह पैदा थो थिए, हिते रहे थो ऐं पोइ छॾे थो वञे, त पोइ हुनजो हिकिड़ो नालो हूंदो आहे जेको तय थींदो आहे। तय सवाल इहो हो त तय थिए कहिड़ी शइ ते थो? घणो तव्हांखे रुलाइण खां पहिरीं जवाबु ॿुधाईंदा। इहो नालो आहे दम जो, इहो नालो आहे साह जो। उहो इन करे जो इस्म आहे, इहा जेका सुञाणप आहे, ऐं उन इस्म, उन सुञाणप सां ई बाक़ी हिन काइनात असांजी जा कम सलाड़िया वेंदा आहिनि, जोड़ कया वेंदा आहिनि, मिलाया वेंदा आहिनि। अरड़े उतरादी हिन ज़िंदगी में हे ग़लतियूं कयूं, हे ग़लति कम कई, हे भला कम कई, हे सारा जोगा कई। हाणे इहो तव्हांजे जिस्म सां न सलाड़बो आहे, छो जो तव्हांजो जिस्म ख़तमु थी वियो, दफ़न थी वियो, मिटी थी वियो। उन इस्म सां, उन नाले सां सलाड़बा आहिनि, यादि कया वेंदा आहिनि। नालो छा ते? दम ते। नालो छा ते? रूह ते। नालो छा ते? साह ते। नालो छा ते? ख़्याल ते। नालो छा ते? इश्क ते। इहे सभु नाला हुअण सां बेहे नालो आहे। त पोइ तव्हांजो सुवालु हूंदो त पोइ ॾंद, अखियूं, कन, ॿाहूं, हिन सॼे ढांचे जो नालो छो कोन्हे अरडो उतरादी, जॾहिं हुननि जा बि पंहिंजा नाला अलॻि आहिनि? इहो इन करे जो हे सॼो ढांचो हूंदो आहे, माण्हू जेको पैदा थींदो आहे उनखे, भले नंढो हुजे, मौल हूंदो त नालो न हूंदुसि, न रखबुसि। ज़िंदह नालो हूंदुसि, माना मरण मां जेका शइ हुन में खोट थी थिए, नालो हुनजो आहे। कहिड़ी शइ जो नालो आहे जेका हुन में खोट मरण खां पोइ कहिड़ी शइ में? दम न हूंदो आहे, साह न हूंदो आहे, ख़्याल न हूंदो आहे, इश्क न हूंदो आहे। इहे शयूं मरण वारे माण्हू वटि न हूंदियूं आहिनि, सोच न हूंदी आहे। इन्हनि 5 7 शयुनि खे गॾु करे इस्म जोड़ियो वेंदो आहे, जेको ॿियो इंसान ॿिए इंसान जो इस्म या नालो ठाहींदो आहे। पोइ उहो इस्म जेको जोड़बो आहे हिते, उन इस्म सां ई हिन काइनात में जेके कम थींदा आहिनि जोड़बा आहिनि। जिस्म ख़तमु थी सघे थो, जिस्म हज़ार दफ़न थी सघनि था, इस्म दफ़न नाहे थींदो। इस्म ई आख़िर आहे, आख़िर ताईं रहे थो। इन करे पलीअ साहिब कंहिं सवाल कयो त साईं, नाले भले जो माण्हू ते असरु पवंदो आहे? पलीअ साहिब चयो, हा एतिरो पवंदो आहे त माण्हू खे शर्म थींदो आहे, यार जब जो नालो मूं ते उहो ॾाढो शाहूकार क़िस्म जो माण्हू, एतिरो असरु पवंदो आहे, इन खां वधीक न। इन करे इहा जेका पाण जंहिंजी सुञाणप कईसीं त इहो इन जो इस्म आहे, इहो इन जो नालो आहे, उन नाले सां ई ज़िंदगी सॼी सुञाती वञे थी, त पोइ हिन पंहिंजे नाले सां बहितर शयूं छो न जोड़ियूं? बहितर अमल छो न जोड़ियूं?
लतीफ़ चयो वखर उहो विहाए जेको पए पुराणो न थिए, अहिड़ो कमु कर, अहिड़ो कमु करे वञ जेको केॾो बि टाइम गुज़रे थो पुराणो न थिए। अहिड़ो दुनिया में को बि कोन्हे। बिल्डिंगूं ठाराए, मिल्कियतूं गॾु कर, औलाद कर, सभु शयूं वक़्त ऐं हालतूं सां तब्दील थींदियूं। छो जो इहा इर्तिकाई अमल मां ख़ुदि पाण तब्दील थींदड़ आहे। कहिड़ो कमु आहे उहो लतीफ़ साईं पाण करे वियो। असांखां अॻिनि सदियुनि जा माण्हू बि लतीफ़ साईं खे रहनुमा कयो, असां बि कयो अथऊं, अञा अॻियां बि कंदसि, अञा अॻियां बि कंदसि। उहो कमु कर जेको तुंहिंजे उन जिस्म सां जुड़े ऐं उहो पुराणो न थिए। मूं चयो त इस्म मरंदा न आहिनि, पुराणा थींदा आहिनि, दज़ पवंदी अथनि, पर मरंदा न आहिनि ऐं उहे मोटंदा आहिनि वराए वराए। मिसाल अॼु अरॾोतरा ॾींहुं मुंहिंजो नालो आहे, कल्ह ॿिए जो हूंदो, टियों ॾींहुं ॿिए जो हूंदो, इहो अचे थो, पर सुञाणप उन सां थींदो आहे जेको हुनजे पोयां कम ज़िंदगी गुज़ारे वञण जा अॻंढियल हूंदा आहिनि। इन करे ज़िंदगी वॾी ख़ूबसूरत आहे, हिन सां गॾु मौत ॻंढियल आहे। जेको नालो आहे उहो हिन जो आहे, हिन जे पोयों जेको इस्म आहे उहो जेको मौत आहे, अचिणो आहे काइनात में। वला कुल सॉरी हिकिड़ी क़ुर जी बि आयत आहे त हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। इहो फितरत जो उसूल ऐं कानून आहे। हिकिड़ो ढहंदो तॾहिं ॿियो ठहंदो, हिकिड़ी शइ टुटंदी तॾहिं ॿियूं शयूं ठहंदियूं। इहो जदलियात जो कानून आहे। इन हीअ काइनात ठाही आहे, इन हिन ख़ूबसूरत बणायो आहे। माण्हू न मरे, शयूं न मरनि त पोइ वधाउ थींदो ई कोन्हे, छो जो हूंद मां हूंदा, हिकिड़ियूं शयूं टुटंदियूं ॿियूं ठहनि थियूं। माण्हू हिकु मरंदो आहे, 5 ॿार पैदा करे वेंदो आहे, मरण खां पोइ क़बर में दफ़नाइबो त लख ऐं किरोड़ वरी नवां जीत ऐं ॿियूं शयूं जनम वठंदियूं आहिनि, गाह पुटंदा आहिनि, बाग़ थींदा आहिनि, या अलाए केतिरियूं शयूं ॿियूं हुन मां हयातियूं पैदा थींदियूं आहिनि। ईअं हिन जो इस्म ऐं हिन जो जिस्म ॿई कम जा आहिनि। जॾहिं इस्म एॾो वॾो अज़ीम आहे त पोइ इन जी सही परख हिन काइनात में करे सही कमु कजे न। जेको कमु एॾो वॾो हुजे, दुनिया जा 10 माण्हू चयो धरती ते 100 साल ज़िंदा रहो काफ़ी कोन्हे, हिन धरती ते कोई हिकु कमु अहिड़ो करे वञो जेको 100 साल ज़िंदा रखे, इहो काफ़ी आहे। इन करे उहो कमु आहे इंसाननि, माण्हुनि, वतन, क़ौम ऐं आलम इंसाननि जे भलाई लाइ कमु करणु, भला ख़्याल मुंतक़िल करणु। हक़ मौजूद